सुने अबू बकर सिद्दीक़ जे वफ़ात खां पोइ मां बिल्कुल इख्तिसार थो कयां। जनाब अमीर उमर अमीरुल मोमिनीन बणियो। सुनो उमर वेठो आ, सहाबा ईंदा पिया वञनि, बैतुल माल जे खज़ाननि मां वज़ीफ़ो वठंदा पिया वञनि। मुहर्रमुल हराम जो महीनो पहिरीं तारीख़ शहादत थी या सैयदना अमीर उमर जी। पहिरीं मुहर्रम ते शहादत जनाब अमीर उमर जी। 10 मुहर्रम ते शहादत। सुन इमाम हुसैन जी मां बारहा चयो आ, इमाम हुसैन बि वॾे शान वारो, अमीर उमर बि वॾे शान वारो। सुभान अल्लाह में सुस्ती न थे। इमाम हुसैन बि वॾे मर्तबे वारो, अमीर उमर बि वॾे मर्तबे वारो। गली खेरे वारा सुभान अल्लाह में सुस्ती न थे। इमाम हुसैन भी वडी फजीलत वारो, अमीर उमर भी वडी फजीलत वारो। अल्लाह जनाब अमीर उमर वेठो, साहबा ईंदा पिया वञनि, वज़ीफ़ो वठंदा पिया वञनि। वज़ीफ़ा जा क़िस्म हा, हिकु वधीक हिकु घटि। बदरी सहाबा जो वज़ीफ़ो घणो हो, छो त हुज़ूर ॿुधायो त बदरी सहाबा जो शान जेका बदर जे मैदान में इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं जंग में शरीक थिया। माने तवज्जो कजाए, हुज़ूर फरमायो इन्हनि जो शान बाक़ी सहाबा खां मथे आ। बदरी सहाबा खे वज़ीफ़ो जनाब अमीर उमर वधीक पियो यारे, जेका ॿिया सहाबा उन्हनि खे वज़ीफ़ो घटि पियो मिले। सहाबा ईंदा पिया वञनि, वज़ीफ़ो वठंदा पिया वञनि। हज़रत उमर जो पुत्र हज़रत अब्दुल्ला इब्न उमर आयो वज़ीफ़े जे लाइ, वज़ीफ़ो वठण जे लाइ। सहाबा पुछंदा घणो ॾियूं? कि आम वज़ीफ़ो जेको हले थो, आम वज़ीफ़ो ॾियो। वज़ीफ़ो मिलियो, सहाबा ईंदा पिया वञनि, वज़ीफ़ो वठंदा पिया वञनि। जॾहिं सुहिणो हुसैन आयो, सहाबा पुछो साईं सुनो हुसैन आयो, वज़ीफ़ो घणो ॾियूं? अमीर उमर फरमायो तो सुहिणे हुसैन खे वज़ीफ़ो बदरी सहाबा जे बराबर ॾियो। हालांकि बदर जे जंग में या सुहिणो हुसैन या अञा ॼायो ई कोन्हे, या ॼायो आहे त सफ़ा नंढो आहे। बहरहाल बदर जी जंग में शामिल कोन्हे। हुज़ूर जे विसाल वक़्तु सुहिणो हुसैन नंढड़ो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। अमीर उमर फरमायो हुसैन खे वज़ीफ़ो ॾियो, पर बदरी सहाबा जे बराबर वज़ीफ़ो मिलियो। हज़रत अब्दुल्ला हज़रत उमर जो पुटु बीठो हो, पंहिंजे बाबे खे चई, बाबा मां उमिरि में बि हुसैन खां वॾो हां, जंगियूं बि हुसैन खां घणियूं विड़ियूं आहिनि, मां सीनियर बि हां। ॻाल्हि समझ में न आई त मूंखे वज़ीफ़ो घटि ॾिनो, हुसैन खे वज़ीफ़ो वधीक ॾिनो। बाबा ॻाल्हि समझ में न आई। गड़ी खेरे वारा तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। अरे तवज्जो कजाए, अमीर उमर पंहिंजे पुट खे ॾिठो, हज़रत अब्दुल्ला खे ॾिठो, ऐं अमीर उमर पंहिंजे पुट खे फरमायो, अब्दुल्ला मुक़ाबले जी ॻाल्हि थो करे, अब्दुल्ला मुक़ाबलो थो करे। जेकॾहिं तोखे मुक़ाबलो करणो आहे न, मुक़ाबलो पोइ कजाए, पहिरियां हुसैन जे बाबे अलीयुल मुर्तज़ा जहिड़ो को बाबो त वठी आ। सुभान अल्लाह चओ त तोखे ॿुधायां न, तुंहिंजे ज़ौक़ में तोखे ॿुधाइण जो सुभान अल्लाह मोहब्बत सां। अब्दुल्ला हुसैन जे बाबे अलीयुल मुर्तज़ा जहिड़ो को बाबो त वठी आ। मुक़ाबले जी ॻाल्हि थो करे, हुसैन जे अम्मा फातिमतु ज़हरा जहिड़ी कामना त वठी आ। अब्दुल्ला मुक़ाबले जी ॻाल्हि थो करे, हुसैन जे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह जहिड़ो को नानो त वठी आ। केड़ी मुकाबले जी गाल थो करे? मुकाबलो कोन है, हो वडियूं हस्तियूं हिन, वडे शान वारा हिन, असां उन्हनि जा गुलाम नौकर ताबेदार हो। अल्लाहु अकबर कबीरा। तहां का पुछां तो ही मोहब्बत हुई या नफरत हुई? ॻाल्हायो, पढ़ो किताबनि खे।